अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, अंबनि जे ॿूटनि में, अंबनि जे वणनि में जॾहिं ॿूर थींदो आहे त उन ॿूर जे दौरान हिकिड़ी ही बीमारी लॻंदी आहे। हिन खे असां चवंदा आहियूं खरबूक। सिंधी में चवंदा आहियूं। इंग्लिश जो जेको हिन जो नालो आहे असां कैप्शन में या कमेंट्स में तव्हांखे ॿुधाईंदासीं, ठीकु आहे। हाणे खरबूक छा आहे? ही ॿूर थींदो आहे अंबनि में। जॾहिं अंबनि जो ॿूर शुरू थींदो आहे त उहो ॿूर छुॻनि जी या ॻोढ़नि जी शक्ल में असांजो मतिलबु हिकिड़ी जाइ ते बीह वेंदो आहे। हाणे ही मतिलबु न को अंब कंदो न को कुझु। हाणे इहा बीमारी वधी वई आहे न। जेकॾहिं असांजो ॿूर जेकॾहिं मिसाल लॻो आहे त हीउ ॾिसो अंब हिते ठहणु शुरू थी विया आहिनि, ठीकु आहे। अंबड़ियूं नंढड़ियूं नंढड़ियूं जेके ठहणु शुरू थी विया आहिनि। हाणे हीअ असांजो आहे बीमारी। हिन खे असां सिंधी में खरबूक चवंदा आहियूं, पर हीअ चवंदा आहिनि त अहिड़ी ख़तरनाक आहे जो जेकॾहिं तव्हांजो हिन साल मिसाल जेकॾहिं मिसाल 5% आहे, मिसाल हिकिड़ो पाण ॾियूं था, त इहा ॿिए साल 10% थी वेंदी या 15% या 20% थी वेंदी। इन खे जेकॾहिं असां ख़तमु न कंदासीं, हीअ चोटी हितां खां कटे न छॾींदासीं, हीअ टारी असां हितां खां कटे न छॾींदासीं, तेसीं ताईं असांजो जेको आहे फ़सुल या असांजे अंब ते ॿिए साल इहा लॻंदी। हीअ जॾहिं सुकी थो वञे, हिन जी हीअ कंडीशन थी वञे। मां कोशिशि कयां थो तव्हांखे सही नमूने सां तसली सां हिन जी तस्वीरूं ॾेखारियां त असांजे आबादगारनि खे सम्झ में अचे त जेका असां आबादगारनि जे लाइ महिनत कयूं पिया त उहा महिनत असांजी ज़ाया न थिए। तव्हां असांखे एप्रिसिएशन ॾींदा कयो जेकॾहिं असां तव्हांजे करे महिनत था कयूं। त हाणे हिन खे छा कबो? हिननि जी छांग करे छॾिबी, हिननि खे कटे छॾिबियो। हीअ जेके असांजा ॿूर वारा पोर्शन जेके ॻोढ़ा या ही ॿूर जेको असांजो ॼमी वियो आहे, उन खे असां छा कंदासीं? हिननि खे असां कटे साड़े छॾींदासीं, ठीकु आहे। सो इहा इन खे चइबो आहे हिकिड़े माना इंग्लिश लैंग्वेज में या टेक्निकल लैंग्वेज में त वणनि जी प्रूनिंग करणु, छांग करणु। वणनि जी माना जेको आहे सही तरीक़े सां जेको आहे वणनि खे देखभाल करणु। इहा जॾहिं असां कंदासीं त असांजा ॿूटा बि सिहतमंद रहंदा ऐं असांजो जेको आहे फ़सुलु असांखे मेवात या असांखे प्रोडक्शन ज़्यादा मिलंदी। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कयो। तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं लिखंदा कयो, तव्हां असांखे सम्झाईंदा कयो, छाकाणि त असांजो जेको पेज आहे, असांजो जेको चैनल आहे, उहो 2 वे कम्युनिकेशन आहे। असां तव्हां खां सिखंदा आहियूं, कुझु ॻाल्हियूं तव्हां असां खां सिखंदा कयो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक्यू।